नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ मां ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी अॻवान शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सोशल मीडिया ते DROs ऐं ROs ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जी मुहिम रियासत जे आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि खे धमकी वारो पैगाम आहे। PTI सोशल मीडिया में जेको कल्चर मुतारिफ़ करायो आहे उहो वॾो ख़ौफ़नाक ऐं मुल्क जे लाइ तबाही आणींदड़ आहे। सोशल मीडिया ते अहिड़े मुहिम सां मुल्क दुश्मन अंसरनि खे फ़ाइदो थींदो ऐं मुल्क जी बदनामी थींदी आहे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सोशल मीडिया ते DROs ऐं ROs ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जी मुहिम रियासत जे आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि लाइ धमकी वारो पैगाम आहे। PTI सोशल मीडिया में जेको कल्चर मुतारिफ़ करायो आहे उहो वॾो ख़ौफ़नाक ऐं मुल्क जे लाइ तबाही आणींदड़ आहे। सोशल मीडिया ते अहिड़े मुहिम सां मुल्क दुश्मन अंसरनि खे फ़ाइदो थींदो ऐं मुल्क जी बदनामी थींदी आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सोशल मीडिया ते DROs ऐं ROs ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जी मुहिम रियासत जे आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि लाइ धमकी वारो पैगाम आहे। PTI सोशल मीडिया में जेको कल्चर मुतारिफ़ करायो आहे उहो वॾो ख़ौफ़नाक ऐं मुल्क लाइ तबाही आणींदड़ आहे। सोशल मीडिया ते अहिड़े मुहिम सां मुल्क दुश्मन अंसरनि खे फ़ाइदो थींदो ऐं मुल्क जी बदनामी थींदी आहे।